अल्लाह दुआ ताला सला सभी की या तौफीक अता फरमाए। मक़बूल तवा हज़रत अली से इमाम अल अंबिया से टे नसीहत वसीयत फरमाए। नमाज जो टाइम अचे तो पढ़ने में देर न कजा, मता कज़ा थी वने को कज़ा करे पर अदा वारो अजर न मिलंदो। जनाज़ो अची वने पढ़ण उनमें पूर्ण दफनाइण कफन में देर न कजा, मता मजबूत थी पवे वो माण्हू आंगुरियूं खणनि त फराणे में बदबू हुई ने मैयत खे इन हालत में बचाइजा। टियों फरमाए त न्याणी जवाब थे उनखे फराइण में देर न कजा, छो त इहा वरी जा अहिड़ी आहे जेकॾहिं एतिरो मजबूत थी त माण्हू कद खणण जहिड़ो न थींदो। अल्लाह दुआ अल्लाह ताला सुठियुनि ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असांजे शाइर इस्लाम सैयद रफ़ीक़ अहमद शाह अमरोकी अल्लाह ताला उन्हनि जो उमिरि इज़्ज़त में बरकत फरमाए। पुराणे वक़्त में मां शेर भी ॻायो अजीब नमूने सां। उन्हें चयो त ॾाढो भलो चयो आहे, मर्द थी गयूर गैरत दारत न्याणी उठा ए अंदाज़े। उन्हें में हिकु मिसरो चयो आहे, ॾाढ तुंहिंजे खे ॾिसी ॾाढ तुंहिंजे खे ॾिसी न्याणी अगरि भुलिजी पई न परणाए उमिरि चढ़ी ॾाढ तुंहिंजे खे अल्लाह अल्लाह। हज़रत मौलाना मोहम्मद कासिम सूमरो, हज़रत साईं मोहम्मद इदरीस साहब सिंधी कंडियारे वाला, उन्हनि जो वालिद मोहतरम तव्हां वटि ॻाल्हि आया साईं जी। मां अगरि तक़रीर ॿुधमि त साईं ने फरमायो बंकुल देरे जो हवालो ते ॾिनमि ऐं उतां जे इमाम साहब उन्हें जो चयो त मां जो सुबुह जो सवेर दौड़ करे मस्जिद में निकिरां पियो त उन ते आवाज़ ॿुधो क़बरूं ते मस्जिद जे भित में त हिकिड़ी माई जेकी क़बरुनि खे धक हणे पई गाई ॾेई पई। मां भॼी वियुमि, मां तमामु ख़्यालु क़बर के पलनि परे थी हिन मूंखां ज़्यादती कई, मरी वियो, मूंखे पढ़ण ई न, मुंहिंजो अछो मथो थी वियो, अॼु मूंखे केरु वठण जे लाइ तयारु न आहे। लेकिन पीउ खे क़बर में गाई साईं मोहम्मद कासिम सूमरे जी तक़रीर मां पाण ॿुधी मौजूदु। पर साईं रफ़ीक़ अहमद शाह चयो त ॾाढ तुंहिंजे खे ॾिसी न्याणी अगरि भुलिजी पई वो पाण खे ॾे तूं सदा, न्याणी निभागी खे नवार वो पाण खे सदा ॾे जो थोरो वक़्तु विञाए। अल्लाह दुआ आहे त अल्लाह ताला सदा असांजे घरनि जी हिफ़ाज़त फरमाए, अल्लाह ताला असांजे घरनि जो इस्लाह फरमाए, असांजे औरतुनि जो असांजे बचड़नि जो अल्लाह ताला इस्लाह फरमाए। पर अॼु को प्रोग्राम बि ॿिनि पुटड़नि जे ॼमण जी ख़ुशीअ में आहे, ॿिनि दोस्तनि खे पुटड़ा ॼाया मूंखे शेर बि हाणे ॾिना अथऊं। बहरहाल दुआ इहे कलमा मां बि ज़रूरु चऊं, दुआ कजे अल्लाह दुआ त कजे, रंग अलाह जे हथ में आहे, कंहिंखे लाइ उनजी मर्ज़ी न लाइ उनजी मर्ज़ी, पंहिंजे तरफ़ां रब खे अर्ज़ु कजे, अल्लाह पंहिंजे तरफ़ां अल्लाह खे अर्ज़ु कजे। शुरूआत कयां थो मां अल्लाह जे नाले सां। इमाम अल अंबिया जी विलादत बासार साहबा जी ॻाल्हि उन्हनि जी दुआ या कलमा। काफ़ी देर खां मुंहिंजे घर जे ज़ुकाम जो असरु कतर में प्रोग्राम वरितो अथमि। हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं खे सलात शुमारी पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। हरे शहर दे वञणु चाहे आंखो मदीने शहर दे वञणु चाहे आंखो पीरीअ पाक जो घर पीरीअ पाक जो घर ॾिसणु चाहे आंखो ॾिसणु चाहे आंखो मदीने शहर दे वञणु चाहे आंखो मदीने मिठे जा ॾिसां मां नज़ारा मदीने
शिफाया मदीने मिठे जी मिटिया में शिफा अखिन जो मसुरमो अखिन जो मसुरमो करण चाहिया तो मदीने शहर दे वञण चाहिया तो मदीने ते रहमत जी बारिश हरे थी मदीने ते रहमत जी बारिश हरे थी बारिश उन्हईअ में बारिश उन्हईअ में मदीने ते रहमत जी बारिश हले थी मदीने ते रहमत जी बारिश हले थी मां बारिश उन्हईअ में विझण चाहियां थो विझण चाहियां थो मदीने शहर दे वञण चाहियां थो मदीने मिठे जो मरवा दीवानो मदीने मिठे जो मरवा दीवानो मदीने मिठे जो मरवा दीवानो घिटियूं सो उन्हईअ जूं घुमण चाहियां थो घिटियूं मां उन्हईअ जूं घुमण चाहियां थो मदीने शहर दे वञण चाहियां थो पिरी पाक जो घर ॾिसण चाहियां थो ॾिसण चाहियां थो मदीने शहर दे वञण चाहियां थो अबे ऐं अमर खे ख़ुदा शल घुराए अबे ऐं अमर खे ख़ुदा शल घुराए उन्हनि सां गॾे मां हलण चाहियां थो मदीने शहर दे वञण चाहियां थो नज़ीरा सिकायल चवे हीअं थो हर हर नज़ीरा सिकायल चवे हीअं थो हर हर मां हिकु पल में उन दर मां हिकु पल में उन दर पुॼण चाहियां थो मदीने शहर दे वञण चाहियां थो पिरी पाक जो घर ॾिसण चाहियां थो मदीने शहर दे वञण चाहियां थो जिनखे मिठे माल कढना पुठड़ा मुबारक जिनखे मिठे माल कढना पुठड़ा सिकायल हाज सारनि खां अता जिनखे थिया पुठड़ा सिकायल हाज सारनि खां अता जिनखे थिया पुठड़ा ॼमण सां ॿुधाई बांग वई दिलि खे कननि में आ ॼमण सां ॿुधाई
बुधी कलमे जी लोली भी मिठन बुधी कलमे जी लोली भी मिठन अमड़न जे झोड़ने में बुधी कलमे जी लोली भी मिठन अमड़न जे झोड़ने में मिठा पुत्र रब जी ने मदने थियात ने खे अता टुकड़ा सिकायल हाज सालन खां अता ने थिया पुटड़ा मिठा हाफ़िज़तियन कारी अंबण जन दीन जा आलिम मिठा हाफ़िज़तियन कारी अंबण जन दीन जा आलिम ठरी पिया नीण जिन खे थिया अता मिठा पुटड़ा ठरी पिया नीण जिन खे थिया अता हिन मिठा पुटड़ा सिकायल हाज सालन खां अता तिने खे थिया पुटड़ा मुहम्मद मीर जे ख़तम नबूवत जा सिपाही जन मुहम्मद मीर जे ख़तम नबूवत जा सिपाही जन सहाबा जा बिनौ करथन बुलंद जहेड़ा ऊंचा पुटड़ा सहाबा जा बिनौ करथन बुलंद जहेड़ा ऊंचा पुटड़ा मुबारक दिन खे आज खे मिठे माल कढना पुटड़ा मुहम्मद उमर जो बाबो अफुश हाफिज सिराज अहमद मुहम्मद उमर जो बाबो अफुश हाफिज सिराज अहमद ॾाढो अब्दुल वहीद खुश मिठा जग में पुगा पुटड़ा ॾाढो अब्दुल वहीद खुश मिठा जग में पुगा पुटड़ा मुबारक दिन खे आज खे मिठे माल कढना पुटड़ा प्यारे मौलवी अब्दुल समीअ खे रब ॾिनो आसिम प्यारे मौलवी अब्दुल समीअ खे रब ॾिनो आसिम वॾा थी वोट बि बणजन सचारनि जा सुठा पुटड़ा वॾा थी वोट बि बणजन सचारनि जा सुठा पुटड़ा सिकायल हाज सालन खां अथा दिन खे थिया पुटड़ा मुबारक दिन खे आज खे मिठे माल कढना पुटड़ा सुख्या जीअन सदा जग में दुआ शहज़ादे कई आहे सुख्या जीअन सदा जग में दुआ शहज़ादे कई आहे सच्चे इस्लाम सां बेशक रहन थी बावफा पुटड़ा सच्चे इस्लाम सां बेशक रहन थी बावफा पुटड़ा मुबारक दिन खे आज खे मिठे माल कढना पुटड़ा सिकायल हाज सालन खां अता दिन खे थिया पुटड़ा